पाण सां वरी संत कंवर खे था वठी अचनि। त मां बाबा चयो त हिते त वरी हफ़्तो खनि मेलो लॻो पियो हूंदो। सिंध में थींदो इहो, जेको बि माइट मां हूंदी कंवर खे चवंदी मुंहिंजे ॿारड़े खे लोॾी ॾियो। वॾो भई लोॾी ॾिनई त कंवर जी क्या बात है। ऐं कंवर वीचारो न कंदो, ओसी ताईं न कंदो जॾहिं हादसो थियो। जेको मुअल ॿार जी कहाणी आहे उहा बि सची था चवनि। हिकिड़े किताब सां लाइब्रेरी चालू कईसीं, अॼु 25,000 किताब आहिनि। वेलकम टू सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु मूंसां गॾु लक्ष्मी खिलानी दादा आहिनि, जिन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में एज अ डायरेक्टर ॾाढा साल सर्व कयो आहे एंड ही इज़ वन ऑफ द फाउंडिंग मेंबर्स ऑफ द इंस्टीट्यूट। अॼु मुंहिंजा वॾा भाग आहिनि कि मां दादा सां वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं करे थी सघां कैमरा अॻियां। दादा पहिरियों त थैंक यू इन लाइ मञण लाइ। दादा तव्हां ॼाया किथे हुयो, कहिड़े साल में, ऐं तव्हांजी एजुकेशन थोरो असांखे पंहिंजे लाइफ जो बैकग्राउंड ॿुधायो। हाणे ईअं मुंहिंजो नालो सॼो त थी लक्ष्मीचंद बिरियोमल खिलाणी। असां सखर ज़िले जा आहियूं, अञा बि चवां सखर तालुके जो जहान खान ॻोठु। मुंहिंजो जनमु 12 अक्टूबर, पोइ मां हिन खे फिराए 2 अक्टूबर कयो आहे छठीअ मुताबिक़। 2 अक्टूबर 1935 में मुंहिंजो जनमु थियो आहे। ॻोठु जहानो, तालुको सखर। सखर खां पोइ ॿियो वॾो शहर हो शिकारपुर। सखर ऐं शिकारपुर जे विच में जेको रोड हूंदो हो, उनजे जंक्शन ते 4 रस्ता हूंदा। जंक्शन ते हिकिड़ो रस्तो चक ॾे वेंदो हो, ॿियो असांजे नानाणे ॻोठ गोसिरजे ते वेंदो। त इन जंक्शन ते असांजो ॻोठु हो जहानो। उते मुंहिंजो ॾाॾो मुखी डांदूमल उन एरिया जो वॾो ज़मीनदार हुयो। वॾो माना वॾो ज़मीनदार हो। त उन ॾाॾे बस स्टैंड ते ई सराय बि ठाहिराए छॾी हुई। जीअं ई बसियूं बीहंदियूं हुयूं त असांजा माण्हू पाणी पीआरींदा हुआ मुसाफ़िरनि खे, सेसा बि उन्हनि खे ॾींदा हुआ। ऐं सराय में केरु लही बस बदिलणु थो चाहे, गोसिरजी वञणु थो चाहे या चक वञणु थो चाहे या शिकारपुर, उहो सराय में रेस्ट करे सघे थो। उते उनजो खाधे जो बि बंदोबस्तु आहे, रहण जो बि बंदोबस्तु आहे ऐं खाधे जो। अॻे इहे पैसा पैसा कोन लॻंदा। अॻे इहो सभु सदावर्त हलंदो ई हलंदो, सदावर्त हलंदो। जेको बि आयो महिमान सराय में रहे, खाधो पीतो, बाथरूम, ॿियो टियों त अचु वञु वॾी हुजे। स्टेशन जी जीअं कीअं थींदी आहे वेटिंग रूम, तीअं वेटिंग रूम वांगुरु सराय हूंदी। जहानो ॻोठु मशहूरु हो। मुंहिंजो ॾाॾो मुखी डांदूमल उन तड़ जो हिकिड़ो वॾो ज़मीनदार हुयो। त मुंहिंजो जनमु ईअं ई थियो। ऐं उतां हाणे एड्यूकेशन सखर इन जहाने ॻोठ में कोई स्कूल कोन हूंदो, पर हिकिड़ो मास्टर नंढड़नि ॿारनि जे लाइ शुरूआति अलफ़ ॿे जो क्लास हलाईंदो हुयो। त उते नंढपण में मूंखे 4 सालनि जी उमिरि में या 3 सालनि जी उमिरि में टंगा टोली करे वञी स्कूल में विहारे आया मास्तर वटि, ऐं अलफ़ ॿे मूं सिखणु शुरू कई। हाणे 1935 खां 1939 बालपण जा 4 साल मुंहिंजा ईअं जहाने ॻोठड़े में गुज़रिया। इन्हनि 4 सालनि में हिकिड़ो तमामु वॾो ज़बरदस्तु वाक़ो थियो। हालांकि मुंहिंजी उमिरि नंढी हुई, पर इम्प्रेशनिस्ट एज में इहो जेको वाक़ो थियो, उन्हीअ मुंहिंजे दिमाग़ ते तमामु गहरो असरु छॾियो। संत कंवरराम, भगत कंवरराम, भगत विझण लाइ सॼे सिंध जो दौरो कंदो हो। ऐं कंवरराम जी तव्हांखे ख़बर आहे हैसियत, असां त हुनखे ईश्वरी अवतार करे लिखींदा आहियूं। हिंदू मुस्लमान एकता जो, ग़रीबनि जो, लूलनि लंगड़नि जो हमराह, एॾी वॾी शख़्सियत हुई जंहिंखे ईश्वरी शख़्सियत चवंदा आहियूं। असां त अवतार करे मञींदा आहियूं। 1937 में जॾहिं मां 1.5-2 साले जो हुउसि, तॾहिं मुंहिंजी वॾीअ भेण जी शादी थी। उन जी उमिरि 12 साल ऐं उनजो जेको घोटु थियण वारो उन जी 13 साल उमिरि। त मुंहिंजे ॾाॾे जॾहिं मुंहिंजी भेण वॾीअ जी मङणो करणु चाहियो त चई मुंहिंजे हैसियत जो कोई माण्हू सखर तालुके में त कोन्हे, पर पने अकल में ई आहिनि पैसे वारा। त उन मुंहिंजे भेण जी मङणो करायो मुंहिंजे भेणीअ हरिदास सां, जंहिंजी उमिरि 13।
ऐं मुंहिंजी भेण जी उमिरि 12 ऐं हो बि वॾी हैसियत वारा हुआ त पाण सां 400-500 अञा 1000 माण्हू वठी आया ॼञ में असांजे ॻोठ में। वरी ॾाढो त हाणे वॾो शाह दिलि हुयो त सभिनी ॻोठनि माण्हुनि खे खाधे में रहाइश में बारात में एॾो त उनजो बंदोबस्तु कंहिंजो हद न। वरी असांखे ख़बर पई इहे पने आकल मंडे माड़ीअ जा, उहे माड़ीअ जा हुआ, पाण सां वरी संत कंवर खे था वठी अचनि। त मां बाबा चयो त हिते त वरी हफ़्तो खनि मेलो लॻो पियो हूंदो, त हाणे कंवर जे साम्हूं कंहिंखे मां बीहारियां। मां बि कोई अहिड़ो वॾो माण्हू हथु कयां जेको कंवर खे मुंहुं ॾिए। त साध बेले जो भाउ उन महिल स्वामी हरनाम दास, उन जो वरी वॾो हुयो सखर में चाहे सिंध में साध बेलो वॾे में रस्तान हो। ऐं हरनाम दास साध बेले खे मुंहिंजो, मूंखे चवणु न खपनि इहे ॻाल्हियूं, पर सॼो राशन असांजे पीउ ॾाढो ई उन्हनि खे ॾींदा हुआ सभु, जीअं कणिक चांवर कुझु। असांजी ज़मीनदारी वॾी त असांजी कोई कमी कान्हे। त बाबा हरनाम दास वटि वियो, मुंहिंजी इज़त रखो, होॾो कंवर खे था वठी अचनि, तव्हां असांजे तरफ़ां कारे तरह बीहो। चई हा पुटु, इहा बि चवण जी ॻाल्हि आहे, असां तोसां आहियूं। त उते शादी मां 4-5 ॾींहं हली हूंदी, होॾो कंवर भॻत राति विझंदो, त स्वामी असांजो हरनाम दास साहिब बि अची कुंवारे तन जे तरफ़ां बीठो, 1000-1500 ख़ल्क खाए पीए, हिकिड़ो मेलो मतल हो। हाणे अमड़ मूंखे चवंदी आहे त मां तोखे खणी कंवर जे गोद में विझो। त इहो सिंध में थींदो इहो, जेको बि माइट माउ हूंदी कंवर खे चवंदी मुंहिंजे ॿारड़े खे लोॾी ॾियो। वॾो भई लोॾी ॾिनई त कंवर जी क्या बात है। ऐं कंवर वीचारो न कंदो, ओसी ताईं न कंदो जॾहिं हादसो थियो। जेको मोअल ॿार जी कहाणी आहे उहा बि सची था चवनि। हिकिड़ी माईअ मोअल ॿार रखियो, तॾहिं हिन हुनखे चयो भई मुंहिंजी लॼ रख, पर उन ॾींहं खां पोइ हुन वरी लोली ॼण सफ़ा बंदि करे छॾी। त माण्हू इन तरह जो मज़ाक था उॾाइनि मूंसां। पर अमर खे हाणे मां कीअं चवां त भई 1.5-2 साले में जॾहिं कंवर ते शादीअ में बीठो त मां तोखे ॾिनो। त हाणे कंवर जो नालो मुंहिंजे दिमाग़ में फिट थी वियो, भई कंवर मूंखे लोली ॾिनी। सम्झे। त इन खां पोइ 1939 में 4 सालनि जो, अच्छा 1939 में त गोली लॻी उन खे, पर 38-39 जे विच में सिंध जे माण्हुनि ॾाढी फरमाइश कई त कंवर जा असां रिकॉर्ड कढायूं। एॾो जो कंवर जो गायकी आहे त इहो कंवर खां पोइ त रहंदी कोन। त हिननि हिज़ मास्टर चॉइस, जिन जो कलकत्ते में हेडक्वार्टर हो, डमडम वग़ैरह में, पर ऑफिस कराचीअ में बि हुई। चऊं त भई हिननि जा रिकॉर्ड तव्हां भरायो, जेतिरा भराईंदव असां ख़रीद करण लाइ तयारु आहियूं। त उहा हिज़ मास्टर चॉइस वारा कराचीअ मां पंहिंजी सॼी इक्विपमेंट रिकॉर्डिंग खणी सखर आया, छो सखर वेझो हो कंवरराम खे। सखर में अची पोइ वरी सभिनी श्रद्धालुअनि बि कंवर खे राज़ी कयो। राज़ी न थींदा हिननि खे कहिड़ी पई आहे रिकॉर्ड कढाइण जी। सो राज़ी थिया ऐं कंवर उहे रिकॉर्ड भराया, जेके अॼु बि तव्हांजे साम्हूं आहिनि, 2 कैसेटनि में मौजूदु आहिनि। ऐं हिकिड़ी LP बि पोइ अची करे हिज़ मास्टर चॉइस, ऐं उन LP लाइ बि मां खेनि ख़तु लिखियो, उहो बि ख़तु मुंहिंजे रिकॉर्ड ते आहे, हिते अची कलकत्ते में इहे रिकॉर्ड भरायूं। त पहिरियों दफ़ो अॻे छा हूंदो, हिज़ मास्टर चॉइस जी सिंबल हूंदी हुई हिकिड़ो कुतो ग्रामोफोन जे साम्हूं वेही ॿुधंदो। पर कंवर हिकिड़ी इलाही ख़ुदाई शख़्सियत हो। तॾहिं ख़ुदि हिज़ मास्टर चॉइस वारनि पहिरियों दफ़ो पंहिंजे हिननि में उहा कुते वारी ऐं फोने वारी सिंबल हटाए छॾी ऐं हर रिकॉर्ड ते कंवर भॻत जो लॻाए छॾियो। इहे मूं वटि अॼु बि आहिनि रिकॉर्ड, सभिनी वटि आहिनि। जेके सिंध में रिकॉर्ड भरिया विया उन ते हिज़ मास्टर्स वारी उहा कुते वारी सिंबल कान्हे, कुतो ऐं ग्रामोफोन ॿियनि सभिनी ते आहे। ऐं कंवर जा जेके रिकॉर्ड भरिया विया उन ते जा कंवर जी तस्वीर लॻाए ॾिनो। हाणे इहे रिकॉर्ड जीअं ई निकिता त धूम मची वई, सॼे सिंध में रिकॉर्ड वॼण लॻा। 78 RPM जा नंढा रिकॉर्ड हूंदा जेके भॼी बि पवंदा। मुंहिंजो ॾाॾो बि उहे रिकॉर्ड सखर मां वठी आयो असांजे ॻोठ जहान में। हाणे उहे असांजो वॾो अंगण, शाही हवेली, जंहिंमें 100-150 माण्हू ॿाहिरि सुम्हिया पिया हुजनि, एॾो वॾी ज़िंदगी। हाणे उन में वठी आया रिकॉर्ड हलायूं। सो हिकिड़ो रिकॉर्ड हुयो लोलीअ जो,
कंवर जी लोली आहे, लोली ॾेवां सम्झ जेका मशहूरु आहे। ऐं कंवर जी आहे लोली त केर बि कापी न करे सघियो, आबिदा परवीन न करे सघी आहे। हाणे उन्हीअ में लोलीअ में कल्ह मां हलाइणु चाही, हाणे बि तोखे ॿुधाए सघंदो आहियां, रिकॉर्ड करे रखी, पर कल्ह मौक़ो न मिलियो। उन्हीअ में पहिरीं सिट आहे लोली ॾेवां लक्ष्मी चंद साहिबनि, लोलियां लोलियां। हाणे मुंहिंजे दिमाग़ में वीछनि तोखे तो इहा लोली तोखे थो ॾे, नंढपण जे 3-4 साले ॿार खे चयो त कंवर तोखे थो लोली ॾे, लोली ॾिनी बि आई जेका मां। ऐं ॾिस उन्हनि जो सबूत इहो आहे, ॾिस पहिरीं सिट को श्रीचंद खे नथो ॾे, लोली ॾेवां लक्ष्मी चंद साहिबनि जेको ॿुधी। हाणे मुंहिंजे दिमाग़ में वेहिजी आई आहे लोली, कंवर मूंखे ॾिनी। त हाणे राति जो मां तेसीं ताईं निंड न कंदो हुउसि जेसीं ताईं इहा लोली हलाईंदा न हुआ रिकॉर्ड ते। 3-4 साले जे ॿार खे लोली ॾेवां लक्ष्मी चंद साहिबनि, पोइ मूंखे निंड ईंदी। त कंवर सां मुंहिंजी एसोसिएशन हिकु त चए थी अमर त लोली ॾिनी आई, वरी इहो रिकॉर्ड वॼंदो हुयो लोलीअ जो, तॾहिं मां सुम्हंदो हुउसि, न त ज़िद करी इहो रिकॉर्ड हलायो सम्झ। ऐं 4 साले जी उमिरि में माण्हुनि खे ताजुब लॻंदो, 4 साले जे ॿार खे उहो इंसिडेंट्स अञा बि मथे ते दिमाग़ में छपियल आहे। 1 नवंबर ते भगत कंवर खे रुक स्टेशन ते गोली लॻी। रुक स्टेशन शिकारपुर जे वेझो आहे। साईं जन मांझंदन दरबार विया हुया भगत करण, उतां मोटिया पे त रुक स्टेशन जी इहो इंसिडेंट त फिल्म आयो बि अथनि, धाड़ेल कीअं आया, धाड़नि खे हिननि प्रसाद ॾिनो, पाण वरी दरिया जे वेझो ई वेठी आहे, उनखे ॼाण पइजी वई त पंहिंजो अंत समय अची वियो आहे। मांझंदन जे दरबार में बि पछाड़ीअ जो रोटी खाईंदे हुनजे हथ मां गिरह किरी पियो त वरी उन्हनि रोटी न खाधी। चई असांजो दाणो पाणी हिते ई पूरो थियो, इन्हनि अखरनि सां जेका फिल्म आहिनि, फिल्मनि में बि हमेशह ॾेखारींदा आहिनि, असांजो थियो। वरी मोटी आया रुक स्टेशन ते, हुनखे गोली लॻी त हुननि जो लाश वरी सखर में खणाए आया। सखर में तमामु वॾो जलूस निकितो, पोइ उहो जलूस रहड़की साहिबु वठी विया जिते हुनजो घरु हुयो। हाणे इहा ख़बर कंवर खे गोली लॻी आहे, बिजलीअ वांगुरु सॼे हिंदुस्तान में माउथ टू माउथ फैलिजी वई। त मूंखे उहो इंसिडेंट 101% क्लियर मुंहिंजे दिमाग़ में पिक्चर वांगुरु आहे। मुंहिंजी अमर ॾुध पई झुगे त हिकिड़ी माई डोड़ंदी आई रावी ॾिखां, अड़े अदी कहर थी वियो, ज़ुल्म थी वियो, बगदाद थी वियो, रोई रोई अचे डोड़ंदी आई। छा थियो छा थियो? कंवर खे गोली लॻी आहे। हाणे कंवर अखर मुंहिंजो ॿुधल आहे, अॻु में ई वञी कंवर जी मां इहे ॿुधी आहे। ऐं अॻे हिन अमर चयो त इहो तोखे लोली ॾिनी आई, कंवर खे गोली लॻा त हिकदमि अमर बि हिकदमि शिरक, ज़ालूं ॿियो टियों पाण रोअण लॻियूं, छटकी पिटण लॻियूं। इहो इंसिडेंट मूंखे यादि आहे कंवर। इहो मां लेख लिखियो आहे, अमुल वरसो कंवर। इन में जेको मां हींअर ॻाल्हायां थो उहो सभु मां 30 साल अॻु संत कंवर वीकली मैगज़ीन निकिरंदी अजमेर में, इन में मुंहिंजो लेख छपियल आहे। कल्ह मां इहो पढ़णु चाहियो पे, पर पोइ वरी टाइम कोन मिलियो, त इन में इहे गई। ॿियो अमर ॿुधाईंदी आहे, असांजो जेको इहा जंक्शन हुई, सराय हुई, 4 रस्ता वेंदा, शिकारपुर, सखर, गोसर जी चक। हिते छो त घणा ई महिमान असां वटि पिया लहंदा हुया, हिते खूह खोटरायो ॾाढी, हिकु दफ़ो खोटाई, ॿियो दफ़ो खोटाई, त खूह जो पाणी ॿाड़ो हुयो। ॿाड़ो मानो थोरो साल्टिश जंहिंखे चइबो आहे, मिठो पाणी न हुयो। त इहो बि मूंखे अमां ॿुधायो भई जॾहिं कंवर हिते गुज़रिया, वेंदा रहंदा न, अची सराय में आराम कंदा, आहे खाईंदा, त मुंहिंजे ॾाॾे अर्ज़ु कनि, साईं इहो खूह जो पाणी हेतिरा मुसाफ़िर अचनि था, ॿाड़ो आहे, चाल ॾेखार। त उहो वियनि, उतां पाणीअ जो गिलास भरे पीतो अथऊं। इहा कहाणी बि सॼी मशहूरु आहे, पर हाणे को असांजे इलाइक़े में थी इहा मूंखे ख़बर कोन्हे। इहो त पाणीअ जी गुरड़ी करे, पोइ उहा गुरड़ी खणी सम्झो गुरड़ी या बचियलु जेको गिलास जो पाणी हुयो पी करे, उहो ॾिसी करे उहो खूह में विधऊं बचियलु पाणी। चवनि था उन खां पोइ मिठो थी वियो। हाणे असां 2 दफ़ा सिंध विया आहियूं, उन खूह ॾिठोसीं, अॼु बि उहो खूह जीअं जो तीअं आहे। दादा तव्हांजो पार्टीशन जो एक्सपीरियंस छा हुयो? 1939 में सिंध में वॾा फसाद लॻा, हिंदू मुस्लिम राइट्स थिया, ऐं उन जी जड़ सखर शहर हुयो। सखर में साध बेले जे साम्हूं
साध ॿेलो त हिकिड़ो हो हुयो ॿेट हुयो नदीअ जे विच में ॿेट हो जंहिंमें 1000 खनि साधू रही सघंदा एॾो वॾो ॿेट हो जंहिंखे पंहिंजो पावर हाउस पंहिंजी वाटर सप्लाई ऐं खाधे वग़ैरह जो इट वॉज़ अ टाउन साध ॿेलो जंहिंखे चऊं था आइलैंड आहे एॾो वॾो आइलैंड हो जंहिंमें बाबा हरनाम दास उन में गृहस्थी माण्हूअ खे रहण जी इजाज़त न हूंदी सुबुह जो अचो दर्शन करे वरी शाम जो ॿेड़ियुनि में गृहस्थी माण्हू निकिरी वञनि जेके शादी शुदा हुजनि औरतूं ॿार हुजनि हलिया बाक़ी राति जो गेड़ू कपिड़े वारा साधू ई 1000 खनि रहंदा हुते इहो सिस्टम हलंदो ईंदो इन साध ॿेले जे साम्हूं किनारे ते सिंध में मंज़िल गाह जा फ़साद मशहूरु आहिनि ही पाकिस्तान हिंदुस्तान थियण जी जड़ बि चइजे त इन मंज़िल गाह जे फ़साद सां चालू थी हाणे साध ॿेले जे ठीकु साम्हूं सखर जे पासे हिकिड़ो वॾो मैदान हूंदो हो जंहिंमें कैरवान सराय चइजे जेके बि वेंदा हुआ शिकारपुर उठनि ते माल ढोए खणी वेंदा हुआ उठनि ते माल ऐं रेस्ट कंदा हुआ वरी इते रेस्ट कंदा उठनि खे चारो खाराईंदा वेहंदा ऐं हिकिड़ो वॾो ऐं उते पोइ वरी नमाज़ पढ़ण लाइ हुन नंढी हिकिड़ी मस्जिद बि ठाहे छॾी हिकिड़ो मौलवी बि विहारे छॾियऊं ऐं उते वरी बांग ॾियणु लॻा जीअं शाम जो सुबुह जो इहे हो कची पकी न छो त हुया ई कचो पको स्ट्रक्चर ई कोन हो छड़ो वेहंदा हुया खटुनि ते या जेको बि रोटी वोटी खाधऊं वरी हलंदा थींदा कैरवान सराय चइबो आहे शिकारपुर में वॾी कैरवान सराय आहे कैरवान सराय हुई को उते दरगाह बि कोन हुई उते को मस्जिद पकी बि कोन हुई पर हाणे 5 वक़्त जो नमाज़ पढ़ंदा आहिनि त पंहिंजो पाण कचो हिकिड़ो ठाहे छॾियऊं मस्जिद नुमा उन त सखर वारनि जे सिंधुनि खे ॾाढी कावड़ लॻी असांजे पवित्र स्थान जे साम्हूं ही मुला ऐं हे मुस्लमान 5 दफ़ा एॾे वॾे में बांग ॾियनि था हव कनि था त हुननि चयो भई इहो बंदि कयो तव्हां आराम कयो बाक़ी इहे बांग गुंजणु हे करणु हो करणु बंदि कयो त हुननि मुस्लमाननि खे खार लॻा छो असां ॿार बंदि कंदासीं असां जी आज़ादी आहे असांखे इहे प्लाट आहे असां बांग ॾियूं जेकी बि कुझु कयूं देवर राइट देवर विदिन देयर राइट्स पुलिस बि उनखे कुझु न पई करे सघे छा करे सघे पर झगड़ो इन ते थींदो रहियो पोइ त मशहूरु आहे बिरचुंडीअ जो हिकिड़ो पीर जो पुटु आयो हो सखर में उहो सौदा करे पियो बाज़ारि पियो करे त तूं मामा थी वई उन पुट सां ऐं सखर में हिंदू ॾाढा ज़ोरदार हूंदा असां हिंदुनि जी हमेशह असां हिंदू को सभु अशराफ़ आहियूं इहो त आहे भई हिंदुनि में बि गुंडा एलिमेंट हूंदो लड़ाई झगड़ा कंदा ऐं सखर में ताक़त हूंदी मेजॉरिटी हूंदी पैसे वारा हूंदा त उहे बि हिकिड़ा हो हूंदा त उन मिर्चुंडीअ जे पीर जे पुट खे थोरी घणी ॻाल्हि ते वठी ॾिनऊं ॾिसी मारे करे हिनखे फिटो कयूं उनखे माण्हू हुन जा खणी विया पीर वटि चऊं हीअ ॻाल्हि थी आहे सखर जे हिननि दुकानदारनि हिनखे मार ॾिनी अञा बिरचुंडीअ जे पीर जी हिन खे मार ॾिनी त बिरचुंडीअ जे पीर खे ॾाढी कावड़ लॻी चए ऐसी की तैसी भेण हिन हिंदुनि जी त मां हिननि जे वॾे पीर खे मारींदुसि हिननि मुंहिंजे पुट खे मारियो आहे मां बि पीर आहियां ऐं त मां वरी हिननि जे हिंदुअनि जे वॾे पीर खे मारींदुसि त इते हिन हायर्ड गोन्स इहे हायर्ड माण्हू आहे जेके धाड़ियल आहिनि धाड़ियल चइबो आहे इन्हनि रुक स्टेशन ते गोलियूं हलायूं ऐं जीअं बिरचुंडी जी पीर प्लान कई हुई इहे पकड़िया विया पोइ मूंखे फांसियूं बि थियूं आहिनि ईअं कोन्हे को असां ॻाल्हि था कयूं उन महिल अंग्रेज़नि जो राज हो ॿिए जो न त अंग्रेज़ त तमामु हो आहिनि जेको दूध का दूध पानी का पानी सभिनी खे अरेस्ट कयो वियो फांसी ॾिनियूं वयूं ऐं उन्हनि खे रुक स्टेशन ते इहो हादसो थियो पर जीअं ई कमर खे गोली लॻी त उहा बाहि भड़की उथी होॾो मंज़िल गाह जो अञा थोरो इहो थी चुको किसो हिंदू बि गुस्से में भरिया बीठा हुया त हिंदू मुस्लमाननि जा फ़साद शुरू थिया जीअं इंदिरा गांधीअ जे खून खां पोइ तो ॾिठो हूंदो दिल्लीअ में ऑटोमेटिकली फ़साद शुरू थी विया जो राजीव गांधी खे चवणो पियो भई जॾो वॾो वणु किरंदो आहे त धरती दुॾंदी आहे सो हिते बि हिकिड़ो असांजो कंवर जो वॾो वणु किरियो त हिंदुनि में ॾाढो रोष अची वियो
त शुरूआत हिंदुनि खां थी। इन में को शक कोन्हे जो सखर जा माण्हू अॻु में ई हो वेठा ऐं गुंडा एलिमेंट हुया, ताक़तवर हुया, त हिंदू मुस्लमान राइट शुरू थिया। ऐं शहरनि में हिंदू घणा हूंदा, मुस्लमान पहिरीं फेरीअ ते ग़रीब वीचारा रहंदा हुआ, सिलम्स टाइप। बाक़ी पॉश इलाइक़ा, बिजनेस इलाइक़ा, एड्यूकेशन, मां त सखर में रहियो आहियां न, सखर सेंट्रल सखर माना भई जीअं न्यू दिल्ली जी कैनाट सर्कस, अहिड़ी तरह सां एॾो बिज़नेस ॿियो टियों, ऐं नदीअ जे किनारे ते मेला बेला लॻंदा। सखर माना वॾी शइ हूंदी। हैदराबाद, सखर, कराची, लाड़कानो, इहे शहरनि में हिंदू घणा, 75% हिंदू, 25% मुस्लिम। वरी सिंध जे ॻोठनि में 75% मुस्लिम्स, 25% हिंदू, बैलेंस असांखां बि वधीक। ऐं ॻोठनि में वधीक आबादी थी थिए, त हाणे ॻोठनि में मुस्लमाननि हिंदुनि खे कुटणु शुरू कयो हिकदमि, ऐं शहरनि में वरी हिंदुनि मुस्लमाननि खे कुटणु शुरू कयो। इनखे चइबो आहे मंज़िल गाह फसाद। उनजो चश्मदीद गवाह मां वेठो आहियां इन्हनि फसादनि जो। 4 साले जो ॿारु, 4 साले जो ॿारु 1939 में असांजे ॻोठ जे मुस्लमाननि चयो हिन ॻोठ जो वॾे में वॾो वॾेरो मुंहिंजो ॾाॾो डांदूमल आहे। जीअं बिरचुंडी जे पीर चयो त हिननि जे हिनखे माराईंदुसि, त हिननि मुस्लमाननि चयो त हिन ॻोठ जो वॾे में वॾो ज़मींदार वॾेरो, वॾेरा अॻु में ई बदनाम हूंदा हुया, त मुस्लमाननि हिकिड़ो जो उतां जो जेको वरी पावरफुल माण्हू हो मुस्लमाननि जो, उन प्लान ठाही त हिन ॾाॾे खे मुंहिंजे ॾाॾे जो खून कंदासीं, सम्झ मारींदासीं, इन खे बदिलो वठंदासीं। त उहो ॾींहुं मूंखे चङी तरह यादि आहे, जीअं के इम्प्रेशन वेहिजी था वञनि। असांजे नानाणे मां हिकिड़ी ख़बर खणी आयो भई कहर थियो, गोसिड़ी जी असांजे नानाणनि में फसाद शुरू थी विया आहिनि, ऐं उते मुंहिंजे नाने खे, मुंहिंजी नानीअ खे, मुंहिंजे मामे खे इहो सभु क़तलेआम थी वियो। हाणे उहे सभु तव्हांजे ॻोठ ॾे काहे था अचनि, कुहाड़ियूं खणी, लोड़ चंदा, कुहाड़ियूं लोड़ खणी करे 100 जे तइदाद में। नेक्स्ट ॻोठ असांजो आहे गोसिरजीअ खां पोइ, हिते बि उहो ई कारनामो कंदा जेको गोसिरजीअ में क़तलेआम थियऊं, सभिनी हिंदुनि खे मारे छॾियऊं। हाणे असांजे जहाने में अचनि था। हाणे असां वटि त मुंहिंजे पीउ वटि छड़ो हिकिड़ो बंदूकधारी सिपाही हूंदो, शोलाराम, पंजाब साइड जो हूंदो, जेको की असांजे घर जो पहिरो ॾींदो, कॾहिं ज़रूरत ई कान पई, तॾहिं बि हिकिड़ो हुनखे रखियोसीं शोलाराम, हुनखे बंदूक दो नाली हूंदी भई पहिरो ॾे। हाणे वञूं काॾे हेॾा ज़ालूं वर्ष में, त पोइ वरी भाई जिते पुॼणु न आहे कमु, त उते भॼणु कमु वरियाम जो। सियाणप आहे त तूं भॼी निकिरूं, न त असां जीअरा कोई न बचंदो असांजे जहाने ॻोठ जो। त सभिनी सिंधियुनि हिंदुनि उन महिल चयो त हितां भॼी शिकारपुर। शिकारपुर वरी वॾो शहर हुयो, त उते असांजो कज़न ब्रदर पीउ जो बसियूं हलाईंदो, सखर शिकारपुर जे विच में, परबदास नालो। पोइ उल्हासनगर में पोइ उन साॻी बसियूं हिते हलाइणु शुरू कयूं, अॼु बि उन जी औलाद उते आहे। त उतां राति जो बसियूं हिते अची बीहंदियूं सखर शिकारपुर। पोइ यकदमि बसियुनि में जेके बि थियो, जीअं असुली हथें ख़ाली, जीअं पार्टीशन खां पोइ थिया आहिनि, तीअं असां हथें ख़ाली सिर्फ़ु पंहिंजी जान बचाइण लाइ बसियुनि में अची वेठासीं ऐं शिकारपुर लाइ वियासीं। त उहा हिकु सीन मूंखे यादि आहे। मां 4 साले जो ॿारु आहियां, 1939 में सियारो सख़्तु हो, त सियारे जे करे काना माना ॿारनि पिया, बाहि बरे पई ऐं हथ सेकियूं पिया। असांखे ज़ाले ॿारनि खे चाढ़ियऊं मथे, ऐं मथां बस जे मथां शोलाराम खे विहारियऊं, बंदूक कढी अचे त शूट कंदो वञे, असली हो न कर। मुंहिंजो ॾाॾो डांदूमल चई पिणा बेवकूफ़ थिया वेठा, गीदी बुज़दिल भॼो था, मुस्लमान मुंहिंजे नाले खां ई छिड़कंदा आहिनि, मुटो हूंदो अथनि, तव्हां गीदी आहियो, भॼो केॾां था, वटि मुंहुं ॾियो। चई मां न वेंदुमि हितां, मां हिते, तव्हां चरिया आहियो, कंहिंजी हिमत आहे हिते अचे मूंसां दूबदू थिए। पीउ हाणे छा करे, हिन जो ज़िद देरि करे पियो त तेसि ताईं पहुची वेंदा उहे सभु। तंहिंजे करे चई चङो, मां हिननि खे शिकारपुर छॾे हाणे ई मोटी थो अचां। पोइ ज़बरदस्ती हिनखे खणी करे वठंदुसि। हाणे हिन सां बहस नथो करे सघां। त हीउ वियो शिकारपुर में, असांखे असांजो को गुरू हूंदो हुयो, उन जे आश्रम में छॾे जल्दी मोटी आयो। तेसी ताईं हो फसादी अची विया ॻोठ में,
ऐं मुंहिंजे ॾाॾो ओताक में वेठे अंगणनि ते पंहिंजा ईअं पेर सिकिया हथ सिकिया वग़ैरह करे वेठो हुयो अकेलो ॿ नौकर छॾे विया हुआसीं हिकिड़े नौकर खे केॾे मोकिलियईं राम रखियो नालो हुउसि वेठो ॾिस मुंहिंजो पीउ छॾे वियो भई हिनजी पत्नी तेसि ताईं उहो अची विया कुहाड़ियूं खणी हे खणी ॾाॾे उन्हनि खे विहारियो नौकरनि खे चयईं भाई हुनखे पाणी वाणी पीआरियो हे कयो विहारियो जीअं आदर सत्कार असां हिंदू कंदा आहियूं वियो पर उहे भाड़े था हुया जेके वॾेरनि खे पैसा ॾिना हुया त भई जेको बि हिंदू लॻे मारियो ऐं ख़ासि इनाम अथव तव्हांखे जे ॾाॾे खे मारे ईंदो त तव्हांखे वॾी ट्रॉफी ॾींदुसि वॾा पैसा ॾींदुसि त हिकिड़ो नौजवान जेको उन लालच में हुयो मेन हुयो अञा ॿियनि खे ख़बर हुई त हिन ज़मीनदार सां अखियूं न मिलाए सघंदा आहियूं ज़मीनदार कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे असांजो अगरि तगरि नाश करे छॾींदो आहे सभिनी खे सुञाणे उहो हिकिड़ो नौजवान 15-16 साले जा 20-18 साले जो उन खे ख़बर न आहे ज़मीनदार अलाए केरु आहे उहो कुहाड़ी खणी अची करे ॾाॾे खे मथे ते हिते 3-4 धक वाहे कढियईं हे साबित थियनि त ॾाढो हिकदमि किरी पियो जिते अंगणनि जो मंगालो जलियो पियो अची किरी पियो सम्झो उन मथां बसि हिन खे जो ज़मीनदार खे किरंदो ॾिठऊं सम्झो मरी वियो त भॼी विया उहे सभु उन महिल जो उन जेसि ताईं उहे असांजा 2 नौकर हिननि जे लाइ जेको खणण विया पाणी हे हो उहे भॼंदा आया ॾिसनि था त ॾाढो हेठि किरियो पियो आहे बसि उनखे खणी मथे लेटायूं खून थो वयसि तेसीं ताईं मुंहिंजो पीउ असांखे छॾे वरी साॻीअ बस में मोटी आयो अची ॾिठाई त हे त रतो रत पियो आहे त वरी हिनखे खणाए उते वरी शिकारपुर में अची सिविल हॉस्पिटल में भर्ती करायईं अञा जीअरो हुयो मोह कोन पर हिते मथे ते कुहाड़ीअ जा वार लॻल हुअसि असां बि ॿार पोइ उते रहियासीं 6 महीना शिकारपुर रहियासीं ऐं मुंहिंजो ॾाॾो बि जेसि ताईं अस्पताल में हुयो जेसि ताईं ठीकु थियो पर ठीकु थी वियो टाका लॻसि डॉक्टरी इलाजु कयऊंसि ॿियो कयऊंसि त ॾाढो ठीकु थी वियो पोइ असां वरी ॻोठु असांजे वरी छा कयूं हिननि माण्हुनि हवेलीअ में सभु खटूं खणी जेको बि गाहु ॿियो टियों सभु करे असांजे हर हिकु ॾींहुं बाहि आहे सॼी हवेलीअ खे ईअं खाक जलाए छॾियऊं सॼीअ खे पोइ असां वियासीं ॾिसण त हिकिड़ो खंडहर थी वई सॼी हवेली पोइ वरी असां उन ॾींहं खां पोइ वरी असां पंहिंजे ॻोठु मोटी न वियासीं ज़मीनूं हुयूं पर रहियासीं कोन शिकारपुर मां वरी सखर लियासीं सखर असांखे घणियूं जॻहियूं हुयूं सम्झो 1 साल रहियासीं शिकारपुर 1940 में वरी असां अची सखर रहियासीं दादा मूंखे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी जंहिं महिल तव्हां फाइनल डिसीजन थियो की तव्हां उहो खोलींदव उन ई मूंखे आखाणी ॿुधायो कीअं थियो चङो ठीकु आहे विच में पोइ ॿुधायां हीअ मां तोखे पंहिंजे बचपन जी कहाणी ॿुधाई हाणे अचूं था सिधो सिंधोलॉजी जेको मां शुरू कई त 26 जनवरी 1986 ते मां ऐं हीअ कलकत्ते खां निकितासीं 3 रातियूं लॻंदियूं कलकत्ते खां हिते पहुचण में 2 रातियूं अहमदाबाद ताईं 1 राति हिते कुझु ॾींहं अॻु ई उते दादा दुखायल ऐं कृष्णा आया हुया गया में द्वारको सुंदराणी अॼु बि वॾो माण्हू आहे उते द्वारको सुंदराणी नालो आहे किथे गया में ही विनोबा भावे सां दादा दुखायल बि हुयो द्वारको सुंदराणी बि हुयो त विनोबा जब उते हिकिड़ो आश्रम खोलियो आहे ॿुध गया जे ठीकु साम्हूं उते मौसर जाती आहे हिकिड़ी उहा एॾी ग़रीब आहे जो कुआ पकिड़े पकिड़े खाईंदी आहे उनखे मूसर माना कुआ त एॾी गुरबत आहे बिहार में जंहिंजी का त ही द्वारके सुंदराणीअ हिन जे सोहबत में विनोबा भावे सोहबत में ऐं दुखायल बि विनोबा भावे सां जेको भूदान यज्ञ हो दादा दुखायल उते आयो हो द्वारका सुंदराणी वटि हिते त मूंखे फ़ोन करायईं त भई मां हिते आहियां हितां मां कलकत्ते अचणु थो चाहियां त मां ऐं मुंहिंजी वरी उते जेका साथण हुई हुन कार्य में उहा ई दुर्गा थाबराणी जेका असांजी पोइ ट्रस्टी बि रही उहा कलकत्ते में स्कूल बि हलाईंदी उहो मशहूरु हुई मां सां ॿई गॾिजी आयासीं गया दादा खे चयोसीं असांखे वॾी ख़ुशी आहे हलो तव्हांजो सभु इंतिज़ामु सिंधियुनि सां सभु कयो दादा खे वठी आयासीं लेक्चर चवंदासीं 4-5 ॾींहं रहिया पोइ मूंखे चऊं तूं अख़बार में लेख लिखंदो आहीं गांधीधाम वसायो गांधी सिंध बणायो गांधीधाम
माण्हू कीअं गांधीधाम वसाईंदा, सभु हाणे पंहिंजे लेखे ख़ुशि थी विया आहिनि, धंधा बिज़नेसूं जॻहियूं सभु कुझु जिते आहे हुते थाईंको थी वियो। हाणे तूं चएं थो उखड़जी वरी, ऐं छा मां बि सॼी ढोलक इहा वॼाए, जेका वॼाए ख़ूब परचा हलो गांधीधाम हले, हुन रिकॉर्ड भराया, सभु कुझु कराया, पर माण्हू ॿियो दफ़ो वरी उखड़णु नथा चाहिनि, जेको जिते आहे हुते। तूं चईं थो माण्हुनि ॿियनि खे तूं पाण त करे ॾेखार। हाणे हिकिड़ो चैलेंज ॾेई वियो मूंखे, ऐं मुंहिंजा बि त बिज़नेस ठीकु आहे, धंधा ॿियो टियों ॿार सभु कलकत्ते में सभु आहे। हा, पर हुननि जी जो ललकार ॾिनी, मां चयो यार इहो त कूड़ आहे। मां पियो पाण न पाले ॾूजा मतियां ॾेवे, पाण नथो पाले ॿियनि खे थो ॾे। प्रैक्टिस बिफोर यू प्रीच। त मां चयो इहा ॻाल्हि सही थो चए। ऐं 50 सालनि जो मुंहिंजी उमिरि थी हुई, ऐं पैसो बि एॾो कमायो जो मूंखे पैसे जी ज़रूरत कान हुई। ॿार वॾा थी विया, एजुकेशन सभु कुझु लॻी पिया, त मूंखे दिमाग़ में आयो त भई चलो। ऐं एतिरे में वरी गोवर्धन भारती जेको सभिनी फिल्मनि जा जंहिं गीत लिखिया आहिनि, सभिनी फिल्मनि जा, गोवर्धन माना चई बसि कर हिकिड़ो, मां सुञा राम पंजवाणी नंबर 1, गोबिंद माली नंबर 2, गोबिंद माली ऐं भगवंती नावाणी। सिंधियुनि खे रिहेबिलिटेटेड करण लाइ, कल्चरली रिहेबिलिटेशन। हिकिड़ी त हीअ रिहेबिलिटेशन थी वई, हाणे असांखे कल्चरली सिंधियुनि खे रिहेबिलिट करणु, माना पंहिंजी भाषा साहित्य संस्कृतीअ तरफ़ ध्यानु वियो। सिंधी त सिते असां ॾिठोसीं 40-50 साले में सभिनी धंधा बिज़नेस मकान ॿाहिरि असुली ढही पिया हुआ, माना गुरबत नाले वारी शइ कान हुई। त बाक़ी हाणे कल्चरल जे लाइ राम पंजवाणी त शुरूअ खां ई कोशिशि कई, झूलेलाल जो बि असांजे अॻियां रखियईं मॉडल, पाण बि खंजड़ी खणी करे, पाण खंजड़ी त दुखायल खणंदो, ही न प्रोग्राम ॾींदा, मटको ॾिनो हुयो, कलकत्ते में बि आयो हो, कलकत्ते में बि असां सां तमामु सुठो सबंध। ऐं गोबिंद मालीअ वरी इहो सिंधू कलाकार मंडल बिरपा कयो, भगवंतीअ खे वठी दुनिया जे हिकु हिकु ॻोठ हिकु हिकु शहर में हुन प्रोग्राम ॾिना आहिनि। ऐं टियों वरी गोवर्धन भारती अजमेर जो, चाहे रेलवे में सर्विस कंदो हो, पर हिन खे बि तमामु सुठी ग्रुप ठही वई हुई, हिन सां बि 3-4 सुठियूं सिंगर्स हुयूं, कमला केसवाणी हुई, कला हज़ारी हुई, ऐं हिते हिकिड़ी बंगाली लतिका सेन हुअसि, इहो बि प्रोग्राम ॾींदो रहंदो। कलकत्ते में बि असां केतिरा ई हिन जा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कईसीं, ऐं मूंसां वरी हिकिड़ी साॻी वेवलेंथ ते थी वियो, त दोस्ती ॾाढी थी वई। उहो बि कलकत्ते आयो, सम्झे न, ऐं उन चयो मां रेलवे खां रिटायर कयो आहे, मूंखे बि दुखायल जी ऑफर आई आहे, जीअं तोखे दुखायल हाणे चई वियो आहे त अचु गांधीधाम, मूंखे बि चई वियो आहे त तूं हाणे अचु, तोखे मां हिते पंहिंजे सेंटर जो डायरेक्टर करे रखंदुसि। सिंधू कला सदन नाले हिन संस्था खोली हुई, सिंधू कला सदन जो तोखे हिते डायरेक्टर करे रखंदुसि, तूं बि हलियो। हाणे तो बि डिसाइड कयो आहे, तोखे बि दुखायल चई वियो आहे, हाणे ॿई ॼणा, मां अजमेर खां थो पहुचां, तूं कलकत्ते खां पहुच, ॿई ऐं गॾिजी दुखायल सां सिंधू कला सदन हलायूं था। मां डायरेक्टर, तूं मुंहिंजो मैनेजर, मां डायरेक्टर, तूं ठीकु आहे भई, सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿिन्ही जी हेॾी दोस्ती रही आहे, छो त मां असांजे गोवर्धन भारतीअ सां तमामु 15-20 साल प्रोग्राम ॼणो गॾिजी करे, पोइ बि ॾिना आहिनि इलाही प्रोग्राम, मां मैनेजर ऐं डायरेक्टर ॿई थियासीं। भई हाणे 86 में जनवरीअ जे महीने में तूं अजमेर अचु, मां हितां पहुचां थो। हाणे असांजे अचण खां 15-20 ॾींहं अॻु में हिते पहुची वियो। दुखायल ख़ासि हिन लाइ हिकिड़ो कमिरो बि ठारायो पंहिंजे ज़ेड बंगले जे पुठियां, अलॻि सां कमिरो, उते अटैच बाथरूम, ऐं हिन सां कुझु पघार बि ॿोलियईं, छो त हाणे हिन खे त कोई छड़ो रेलवे मां हूंदी हुई, ऐं हे छड़ो छांड हुयो, हिन खे हिकिड़ी हिन जी फेफड़े जी बीमारी हूंदी हुई, गोवर्धन भारती खे हिकिड़ी जी ऑपरेशन बि थियल हुअसि, इन जे करे हुन शादी बि न कई हुई। त हिन पंहिंजो समर्पित जीवन करे छॾियो हो सिनेमा जा गाना लिखण में। जेतिरा बि फिल्मूं निकितियूं, सी अर्जन म्यूज़िक डायरेक्टर ऐं लिरिक गोवर्धन भारती। उन खां अॻु में सिर्फ़ु परसराम ज़िया कुझु गाना लिखिया, कुझु हिकु ॿिनि शाइर लिखिया, पर हिन 90% गाना गोवर्धन भारती लाॾा, ॿियो प्रोग्रामनि में बि भगवंती कला जेके बि आहिनि सिंगर्स, सभु हिन जा ई लिखियल गाना ॻाईंदा। मूंसां त एतिरी दोस्ती। त हाणे असां 29 जनवरी पहुतासीं हिते स्टेशन आदिपुर गांधीधाम जे। कहिड़ो साल? 1986 में।
त मूंखे वरी गोवर्धन भारती आयो स्टेशन ते वठणु, दादा दुखायल जा 2 माण्हू नारायण नाले महात्मा जो उते जेको ॻाल्हि मैनेजर हो उहो वठणु आयो। ॿियो असांजो वॾो लेखक आहे, उनजो पुटु तीर्थ वासवाणी हिते रहंदो आहे पर अजमेर जो, उहो वठणु आयो। असां आयासीं, जीअं घर में हिते बंगलो ते लथासीं त वरी असांजो अचूं पिया त दुखायल हुनखे चयो, गोवर्धन तूं इहो पंहिंजो कमिरो हिननि खे ॾे, हे ज़ाल मुड़ुस आहिनि, हिननि खे अलॻि प्राइवेसी खपंदी, बाथरूम वग़ैरह, तूं मूंसां गॾु ओताक में सुम्ह। अच्छा, गोवर्धन त अॻे ई मुंहिंजो दोस्त हुयो न, हा त उन झटि पंहिंजो कमिरो ख़ाली करे असांखे ॾेई छॾियो। असां दादा जे उन जे कमिरे में रहियासीं। गोवर्धन वटि दुखायल सां गॾु ओताक में सुम्हंदो, ओताक माने 5, 7, 8 खटूं हूंदियूं, बाथरूम कॉमन हूंदो, असांखे थोरो बाथरूम थोरो अलॻि हुयो, अहिड़ो कमिरो अलॻि हो, त असां उहो वालारियोसीं। त दादा दुखायल जे घर में असां 3 महीना खनि रहियासीं, जेसि ताईं असांखे पंहिंजो बंगलो मसवाड़ ते मिले। ऐं असांखे 3 महीने खां पोइ मसवाड़ ते बंगलो मिली वियो त असां वरी शिफ्ट कयोसीं, गोवर्धन पंहिंजे हली वियो। दादा हाणे तव्हांखे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी इस्टेब्लिश थियण महिल छा छा हर्डल्स फेस थिया, छा छा प्रॉब्लम्स आयूं? हा, 1900 सम्झो 86 में मां हिते आयुसि। गोवर्धन भारती, दादा दुखायल वग़ैरह मुंहिंजा असां सां गॾु हुआ। त उन महिल को इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी या हिकिड़ो वॾो कल्चरल सेंटर जी जेको अॼु इहो थी वियो आहे, उहा अञा पूरी कल्पना असांखे न हुई। असां शुरूआत कईसीं ही ॻोठड़ो मलीर ॿधण जी, मलीर सिंधी राइटर्स, आर्टिस्ट, स्कॉलर्स जी हिकिड़ी सोसाइटी ठाहे, मेंबर्स ठाहे करे हिकिड़ो ॻोठड़ो ॿधूं। ऐं हिन ॻोठड़े जे अंदरि 4 प्लाटनि में हिकिड़ो पंहिंजो इंस्टीट्यूट, जिते वेहूं, लाइब्रेरी हुजे, नंढो रिसर्च सेंटर हुजे, मलीर जे अंदरि ई, मलीर जे अंदरि हेतिरनि बंगलनि में हिकिड़ो 4 प्लाटनि जो असां गॾु करे हिकिड़ी जॻह ठाहिण जी बसि एतिरी नंढी स्कीम हुई। त असांजी दादी निर्मला गजवाणी तंहिं महिल हिते डायरेक्टर SRC जी हुई, त उन्हीअ खे चयोसीं असांखे ॻोठड़ो ॿधण लाइ ॾे। त जेका ड्राइंग ॾिठीसीं उन में 4 एकड़ ज़मीन फ्रंट में हिन रोड जे रेलवे लाइन जे साम्हूं, ऐं 4 एकड़ पुठियां हुई, 8 एकड़ ज़मीन हुई। त असां वञी करे हिकु एकड़ जे पुठियां जेका डिपॉज़िट ॾिबी आहे उहा ॾेई छॾीसीं त भई ही असांखे ॾियो। 8 एकड़नि मां वरी दादी निर्मला चयो त भाई एॾा तुंहिंजा राइटर ईंदा जो तूं 8 एकड़ थो वठण, रिज़र्व कराए, सोचे ॾिस। दुखायल जे साम्हूं चयईं। हींअर हिकिड़ो ॿियो प्रपोज़ल आयो आहे, दुबईअ जा हिते सेठियूं आया आहिनि जेके चाहिनि था त ग़रीबनि जे लाइ हिते घर ठारायूं, सो 4 एकड़ तूं छॾे ॾे। त असां पुठियां 4 एकड़ छॾे ॾिना। त सिंधु इहा जेका ॾिसें थी आहे हिते वॾी कॉलोनी ठही वई आहे, 250-300 घर थी विया आहिनि। ही 4 एकड़ असां हिन जे रेज़ोल्यूशन मुताबिक़ पैसा बि भरे छॾियासीं। वॾे में वॾी दिक़त हाणे उन्हनि 4 एकड़नि जा पैसा भरण जे बावजूद बि ज़मीन न मिले। इहा वॾे में वॾी दिक़त आई। असां 5, 7, 8 साल हैरान परेशान, कुझु करे न सघूं। ही पहिरीं प्रोजेक्ट हथ में खईंसीं ऐं इन में वञे डिले में डिले थींदी 4-5 साल खां पोइ असांखे ही मिलियो। उन में पोइ शुरूआति कईसीं। पर इन्हनि 4 एकड़नि में 3 एकड़ चयोसीं असां रेजिडेंशियल कॉलोनी ठाहींदासीं, 1 एकड़ में सिंधोलॉजी जी बिल्डिंग ठाहींदासीं जेको पासे वारो आहे। उन जे लाइ पहिरीं रुपए में असांखे ॾिनऊं ज़मीन, रुपयो पर स्क्वायर मीटर ठाहिण लाइ। माना इन्हनि जी बोर्ड SRC, सिंधु रिसेटलमेंट कॉर्पोरेशन, उहे सभु डायरेक्टर असांजा हमदर्द हुआ, सिंधी हुआ। पर इहो प्रपोज़ल जीअं ई कंडला पोर्ट में वियो तीअं उन्हनि खे काई हमदर्दी कान्हे सिंधी राइटर्स सां। हुननि चयो हिननि खां पूरा पैसा वठो। उन महिल 35 रुपया स्क्वायर मीटर जो पूरा पैसा वठो। अरे भाई तव्हांजे रेज़ोल्यूशन आहे तव्हांजो पास कयल आहे, जंहिंमें तव्हांजो कंडला पोर्ट जो चेयरमैन बि पार्ट ऑफ इट, इहा त बेइंसाफ़ी आहे। त वरी असां सभिनी खे चयो, उन महिल पैसा थोरी असांखे हुया, हीअ त कंहिं तरह सां सभिनी खां असां 40-40 हज़ार रुपया वरितासीं सभिनी खां, ऐं पैसा गॾु करे हिननि खे 2,88,000 पहुता। त वॾे में वॾी दिक़त असांखे हीअ लैंड एक्वायर करण में मिली, जेका थी ज़रूरु पर
टाइम लॻी वियो जे 1 लख में असां सभिनी खे चयोसीं सिंधी राइटर्स खे त 1 लख में तव्हांखे प्लाट मिलंदो, उहो वधी करे वरी 2,24,000 में असां ही घर ॾिनो आहे। ओके 1990 में 1987 में असां हिन जो सम्मेलन जे टाइम में भूमि पूजा कराईसीं कृष्ण खटवाणी खां, पर ये जॻहूं ठही हैंड ओवर करण में दादा जशन वासवाणी ते आया 11 फरवरी 1992 पत्थर लॻो पियो आहे। ओके उन महिल असां हैंड ओवर कयासीं त 2,24,000 माण्हुनि खां वरितासीं। इन विच में जेके मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास राइटर आहे उहे हथु कढी आहे। ओके जंहिं मां पैमाने ते असां सोचियोसीं त हिते हिकिड़ो राइटर्स विलेज ठही वेंदो, उहो न थियो, पार्शली थियो जेको ॾिसें थी। त हाणे 21 घर अञा असां आहियूं ऐं 9 प्लाट अञा असांजा ख़ाली पिया आहिनि। ओके इहो सेटबैक थी वियो। ओके ठीकु आहे दादा। हाणे तव्हांजे सभिनी खां वॾियूं मेजर अचीवमेंट्स कहिड़ियूं रहियूं आहिनि? तव्हांजे माना इंस्टीट्यूट जा डायरेक्टर हुया, घणा साल डायरेक्टर आहे उहो प्लीज़ ॿुधायो न। ॾिस ईअं त मां पहिरें ॾींहं खां ई कलकत्ते खां अची ही प्लाट जी खाली 2 ट्रस्ट मिनट ठाही। डायरेक्टर ॿुधायो न कहिड़े। अच्छा उन डायरेक्टर खे का मीनिंग कान्हे जेको तूं रेस्ट्रिक्ट करणु चाहीं थी। ओके ओके तव्हां मुंडा खां ई जुड़ियल हुया। मां पहिरें ॾींहं खां जुड़ियल आहियां, सभु कुझु आहे। जी हाणे मूंखां पोइ इहो प्रीतम वरियाणी आयो, जी। पोइ सतीश अरोड़ा आयो। सतीश अरोड़ा जे हूंदे ई असां वरी हिकिड़ी ठाहीसीं गवर्निंग काउंसिल, उन में असांजो हिते हूंदो हरीश वासवाणी, उनखे उहो कयोसीं ऐं सतीश अरोड़ा खे असां पहिरियों डायरेक्टर कयोसीं, जेके फाउंडर डायरेक्टर चइजे थो सम्झ। 12 साल इहो डायरेक्टर रहियो सतीश अरोड़ा। असां वरी पाण खे सभु वाइस डिप्टी डायरेक्टर कोठाईंदासीं। सतीश अरोड़ा डायरेक्टर ऐं असां 8-9 ॼणा डिप्टी डायरेक्टर कोठाईंदा। मां प्रीतम वरियाणी, पोइ साहिब बिजाणी आयो, ॿिया आया, असां सभु डिप्टी डायरेक्टर डेज़िग्नेशन जो डिप्टी डायरेक्टर। हिन खे असां वॾो कयोसीं। 12 साल सतीश अरोड़ा डायरेक्टर रहियो। उन खां पोइ दुबईअ मां मोती प्रकाश, उन खे घुरायोसीं त स्कूल जी जवाबदारी उहो संभाले, छो त उते बि इंडियन हाई स्कूल जो प्रिंसिपल रहियो। असां सम्झोसीं हिन अचण सां असांखे तमामु बूस्ट मिलंदी। हा त 4 साल वरी उहो डायरेक्टर बि रहियो, प्लस उहो बि रहियो, स्कूल बि संभाली। त 12 + 4 16 साल गुज़री विया। ठीकु आहे, मां अञा डिप्टी डायरेक्टर ई रहियुसि, सम्झे न। मोती प्रकाश खां पोइ ट्रस्टिन फ़ैसिलो कयो त मोती प्रकाश चुड़गो स्कूल संभाले ऐं सतीश अरोड़ा खे बि कढणो न आहे ॿाहिरि, उहो बि रहे, पर उनखे लाइ जेको ऊंचो पद हिकिड़ो ॾियणो आहे, न त रोहिड़ा जेको डायरेक्टर रही चुको आहे, फाउंडर डायरेक्टर रहियो आहे, उहो वरी खिसकी वञे। त उन जे लाइ हिकिड़ो नओं डिपार्टमेंट चालू कईसीं, यूनिवर्सिटी डेवलपमेंट बोर्ड। यूनिवर्सिटी डेवलपमेंट बोर्ड, उन जो वरी हिन खे कयोसीं असां डायरेक्टर ऑफ यूनिवर्सिटी। मोती प्रकाश डायरेक्टर ऑफ SHN अकाडमी ऐं सतीश अरोड़ा चेयरमैन कयो, डायरेक्टर खां मथे चयो चेयरमैन सिंधी कल्चरल यूनिवर्सिटी बोर्ड, इहो थी वियो। हाणे डायरेक्टर पोइ वरी मूंखे कयूं त मां 10 साल 2006 खां हाणे वञी 2015 में मां रिटायर कयो। ओके त सर तव्हांजूं मेजर अचीवमेंट्स कहिड़ियूं रहियूं? हाणे मेजर अचीवमेंट इंस्टीट्यूट खे वधाइण विझाइण में जेके बि असांजूं स्कीमियूं हुयूं, अॼु यूनिवर्सिटी अंदरि जेको ॾिसें थी इहो कुझु कोन हुयो। हिकिड़े किताब सां लाइब्रेरी चालू कईसीं, अॼु 25,000 किताब आहिनि। भाई प्रताप जो हिकिड़ो किताब मूंखे हथु आयो, उहो खणी आयुसि, 10-20 किताब हेॾो हथु कयोसीं। इहो पोइ साहिब बिजाणीअ वॾे में वॾो रोल अदा कयो हिन खे, लाइब्रेरीअ खे हिकिड़ी आहे जेका ॾिसें थी एग्ज़िबिशन वग़ैरह लॻल आहे, इन टाइप जूं सॼे इंडिया में संस्थाऊं घणियूं हूंदियूं, पर हिन तरह सां 25-30 हज़ार किताबनि जी लाइब्रेरी ऐं हिकिड़ी जेका एग्ज़िबिशन अंदरि लॻल आहे जंहिंमें सभु फ़ोटो आहिनि, म्यूज़ियम आहे, आर्ट गैलरी आहे, जंहिंजे पुठियां करण में साहिब जो ई मेजर रोल रहियो आहे। इहा अचीवमेंट। ॿियो नंढनि ॿारनि खे वठी करे वेझड़ाईअ में असां 25 खनि नाटक, 50 खनि वॾनि जा नाटक ॿारनि में
पंहिंजे संगीत ॿोलीअ लाइ चाह पैदा करणु इहो हिकिड़ो वॾे में वॾो बुनियादी कमु थियो आहे जेको ॿियो किथे न थियो आहे इंडिया में। लाइब्रेरी एॾी वॾी ॿियो किथे कोन्हे, एॾी एग्ज़िबिशन ॿी किथे कोन्हे, ऐं स्कूल में बि सिंधी असां विषय करे पढ़ायूं था, इहो बि ॿियो किथे कोन्हे। इहे अचीवमेंट्स आहिनि। जी। ऐं दादा तव्हांखे जेको सिंधी ॿोलीअ लाइ एॾो पैशन आहे, एॾो डेडिकेशन आहे, उहो किथां थो अचे ऐं उहो तव्हां पाण खे कीअं सेल्फ मोटिवेटेड रखो था इहे शेवा जा कम करण लाइ? छाकाणि त सिंधोलॉजी हलाइण माना शेवा जो कमु आहे, इन में कुझु प्रॉफिट न आहे। में ॾिसो 32 साल मूंखे थी विया आहिनि, मूंखे को कमाईअ जो ॿियो कोई ज़रियो न रहियो आहे कॾहिं बि। पाण वस वेंदे सिंधोलॉजीअ जे बजाए, छो त ईश्वर असांखे कुझु एतिरो ॾिनो आहे जो असां पाण अफोर्ड करे सघूं था। जो मुंहिंजा पुट कमाइनि था, भाउर कमाइनि था, पैसे जे लाइ मुंहिंजो हथु घटि में घटि ख़ानगी कॾहिं कोन आहे। पाण जेतिरी मदद थी सघंदी आहे कई आहे। टीए डीए न वठंदा आहियूं, गाॾी बि पंहिंजी, पेट्रोल बि पंहिंजो, फ़ोन बि पंहिंजो, इहो वठणु हिकिड़ो सम्झंदा आहियूं गुनाह आहे। सिंधोलॉजी छा वठूं, तंहिंजे करे। पर इहो पैशन किथां थो अचे? हाणे जा माण्हू छो नथा मिलनि असांखे, जेको जंहिं जनून चइबो आहे हिनखे, जेका डेडिकेशन, पैशन इज़ द राइट वर्ड। जनून अॼुकल्ह कोन्हे। अॼुकल्ह मूंखे इन मां छा मिलंदो? हर को माण्हू चए थो इन मां, या सिंधी ॿोलीअ खे बचाए रखण जो कहिड़ो फ़ाइदो आहे? इहो छो था कयो? घणा ई माण्हू चवनि था भई हाणे सिंधी ॿोली वई न, हाणे हिंदी इंग्लिश एजुकेशन लाइ बि माइट अॼुकल्ह सिंधीअ में पढ़ाइण लाइ तयारु कोन्हनि, सिंधी मीडियम स्कूल बि। इहो जनरली फिलासॉफिकल क्वेश्चन आहे जेको माण्हू सम्झनि कोन था। हा, वरी मां ॻाल्हाइणु शुरू कंदुसि त हिकिड़ो पैशन ते ॻाल्हाए। पर मूंखे ब्रीफ में आंसर ॾियो कि तव्हांखे छा थो मोटिवेशन? हाणे नंढपण खां ई हिकु जंहिं बि शइ में अॻिते हली माण्हू अचीव कंदो आहे, उनजो सीड बचपन में पइजी वेंदो आहे। नंढेपण में जॾहिं माइंड आहे न, जॾहिं माइंड इज़ एब्सॉर्बिंग, हिकिड़ी इहो ज़ाकिर हुसैन आहे, ऐं हिन जो पीउ वॾो तबलची हो, अलाह रखा नालो या जेको बि हुयुसि। हाणे ज़ाकिर हुसैन चए थो बाबा त वॼाईंदो तबलो जो हिकिड़ो रखियो हूंदो, मां बि पियो ढम 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 कंदुसि। तॾहिं खां ई तबले जो कंहिंजो बि विद्या, चाहे रविशंकर हुजे, चाहे उदय शंकर हुजे, सभिनी खे इहो नंढपण में हिकिड़ो ॿिज पइजी थो वञे। उहो वॾे हूंदे स्प्राउट करे थो, वण थो बणिजे। हाणे नंढपण खां मां सिंध में सखर में किताबनि पढ़ण जो शौक़ु। हा, पोइ किताबनि सां पोइ असां 8-10 स्टूडेंट्स हार्डली 8-10 सालनि जा गॾिजी करे उते हिकिड़ो किताबु छपायो, सोनापरी। कहाणियूं बि हुयूं ऐं शेर बि हुया सखर में। इहो हेमनदास बुक वटि वियासीं, उन चयो 75 रुपए में मां तव्हांखे 500 कापी छपे ॾींदुसि। एडवांस 25 रुपया ॾिनासीं, 75 रुपया न 100 में छपे ॾिनोसीं। 2-4 दोस्तनि जूं कहाणियूं हुयूं, शेर हुया, उहे ॾिनोसीं। हाणे 47 में अचानक असां हलिया आयासीं, ऐं उहो हेमनदास वटि किताबु छपियो ई रहियो, छो त 75 रुपया हुनखे कंहिं ॾिना कोन। असां हलिया आयासीं। मां साहिब बिजाणी सां ॻाल्हि कढी त सिंध में असां हिकिड़ो सोनापरीअ जे नाले सां किताबु छपायो, पर पार्टीशन जे करे असां त वरी मई जून में निकिरी आयासीं। हुन जा 25 एडवांस ॾिनोसीं, 75 ॾेई हुन जूं कापियूं वठणियूं हुयूं, उहे न वठी सघियासीं, सभु छिड़ थी वियासीं। साहिब चयो हा चङो ठीकु आहे, वियो ॿिए कमरे मां, उहो किताबु खणी अची मुंहिंजे साम्हूं ॾिनई। ऐं लक्ष्मी चंद विद्यार्थी, हिकिड़ो हूंदो सहो खाईंदो मछियुनि जो तहो, हीअ कहाणी चई तुंहिंजूं लिखियल आहिनि। अच्छा, घणनि सालनि खां पोइ, 50-60 सालनि खां पोइ उहो किताबु मां सोनापरी ॾिसां थो। हाणे उहो अञा अथसि। उन ॾींहुं मां ईअं वाक़ो कयोमांसि, तो भेण हेतिरा किताब सभिनी जा नवां वठी पंहिंजा कयनि, उहो सोनापरी तोखां विसरी वियो त उन जूं 3 कापियूं कढियां, मिड़ई टांट करण जी कोशिशि कयो, छॾे ॾिनो, छॾे। दादा मोटिवेशन तव्हांजे चाइल्डहुड मां थो अचे। हितां थी। उन खां पोइ राइटर थियण जे लाइ पढ़णु तमामु ज़रूरी आहे। वर्ल्ड लिटरेचर, सब लिटरेचर, इट गिव्स यू आइडिया ऐं ब्रॉडन्स द विज़न। ही विज़न जेसि ताईं ब्रॉडन नथो थिए न, त पोइ फ्रॉग इन द वेल रहिजी थी वञे। मोस्टली मूंखे अचंदा इहे बिज़नेसमैन माण्हुनि जी, बिज़नेसमैन जेके माण्हू आहिनि, लखें करोड़े कमाया अथऊं, पर अथनि ॾेडर वारो, ॾेडर वारी टां 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 टां, फ्रॉग्स इन द वेल आहिनि। विज़न उनजो वधियो कोन्हे। तॾहिं चवंदा आहिनि लिटरेचर जी कहिड़ी ज़रूरत आहे, ॿोलीअ जी कहिड़ी ज़रूरत, अड़े माउ जी कहिड़ी ज़रूरत आहे। बराबरि माउ जी बि उनखे अॼुकल्ह ज़रूरत न रही आहे। उहो प्यार खां वांझल आहिनि, माना महरूम थी विया आहिनि, महरूम थिया आहिनि। कॾहिं उनखे प्यारु मिलियो कोन्हे। पोइ अॼु मॉडर्न सोसाइटी जूं माहौर बि उहे थी वियूं आहिनि, छा कंदो।
दादा अॼु जे जनरेशन लाइ मुंहिंजे पीढ़ीअ लाइ मुंहिंजे पोइ वारी पीढ़ीअ लाइ तव्हांखे छा मैसेज आहे सिंधियत लाइ? हाणे ॾिसो असां आइडेंटिटी क्राइसिस हिकिड़ो लफ़्ज़ ईजाद कयो आहे ऐं सिंधियुनि जे लाइ चऊं था इट इज़ पासिंग थ्रू आइडेंटिटी क्राइसिस। इहा रियलिटी आहे। स्कूल बंदि थी विया आहिनि, किताब छपजनि था, पढ़ण वारो केरु कोन्हे, ख़रीद करण वारो कोन्हे। हाणे हिननि 2 ॾींहंनि में हेॾा किताब सजाए रखियासीं, विकिरो 250 रुपयनि जो थियो। सम्झे न, हेॾी महिनत करण खां पोइ हे बि करण खां पोइ टोटल 250 जो। हिकिड़ी डिक्शनरी कंहिं वरिती, उहा बि बसि हिकिड़ी डिक्शनरी ऐं 250 जो। अच्छा उन में बि सीडियूं इहे जेके वरिती इहा भावनाणी इहा जेका आई हुई, नंदता आई हुई, हिन जूं वरितियूं 2-3 सीडियूं वरितियूं, हाणे 250। हाणे तूं हेॾो लॻ साॻी तरह तो ॾिठो हूंदो उहो रत जा ॻोढ़ा ॻाढ़ींदी आहे, साहित्य अकाडमी एॾा किताब खणी आई, केॾो भाड़ो लॻो हूंदो हुनजो। हिकिड़ो माण्हू सॼो वक़्तु वेठो, पुछियोसि घणी सेल थी हूंदी, मां नथो सुञा 1000 खां वधीक काई थी। न मां 4000 वरिता। हल ठीकु आहे, तो वरिता हूंदा जो मूंखे ॿुधायो कोन अथई, तूं हिकिड़ी वरिता आहिनि। पर घणे भाङे मां पंहिंजो न ॿुधाइणु चाहींदो आहियां, मां बि जेके बि खीसे में पैसा हूंदा आहिनि, हा त उहे अच्छा पढ़ां चाहे न पढ़ां, पर मूंखे थींदो आहे यार एतिरो बिना महिनत कनि था, हे कनि था। ऐं ॾिठुमि त केतिरनि किताबनि जो प्राइसिस तमामु रीज़नेबल हुई। केतिरा पुराणा टाइप थी विया किताब, 50 रुपए में मूंखे किताब ॾिनो। त आख़िरी उहो बक्सा बंदि कया आहिनि। मां चयो बंदि कीअं बक्सा कंदुमि, सुबुह त अञा मां ॾिसी वियो आहियां, त पछाड़ीअ में वरी उहो बक्सा खोलाए वरी किताब वरितामांसि। त इहो किताब पैशन आहे। छा मैसेज आहे तव्हांजो? मैसेज भाई हिन पीरियड मां गुज़रणु ॾाढो ॾुखियो आहे, पर हर सिंधा लाइ जंहिंमें हिकिड़ो अखरु आहे अवेयरनेस। कल्ह बि हिते डिस्कस थियो, अवेयरनेस। माण्हुनि खे अहसासु ॾियारियो त तव्हां सिंधी आहियो, अहसासु ॾियारियो तव्हां सिंधी आहियो। ऐं हीउ हिकिड़े ॼणे जो कमु न आहे, हिकिड़े ॼणे जो कमु न आहे। हीउ गोवर्धन पर्वत खे इहे अॼु कोन्हे हिकिड़ो कृष्ण ईअं आङुर खणंदो ऐं जले बीहंदो, हिन में सभिनी खे आङुर ॾियणी आहे, तॾहिं हीउ पहाड़ खॼंदो। अच्छा ॾियनि था, न त हीअ सिंधोलॉजी अचीवमेंट आहे न। अच्छा हिननि राइटरनि खे जेके मूंखे कंहिंजे ख़िलाफ़ु कुझु चवण में उहो नथो थिए, पर ऑर्डिनरी तरह केरु रिकग्नाइज़ न कंदो आहे। अड़े अड़े इहो त मां हेतिरो अॻु कयो, अड़े इहो त मां अड़े हीउ त मुंहिंजो पढ़ियलु आहे। सभिनी सां ॻाल्हाए ॾिस चवंदा अड़े 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 अड़े। हाणे कल्ह हुन मोहीअ सुठा अखर चया भई हिननि जे मथां चिथरूं कयूं वयूं पूने जे हिन में, त भई हिननि खे सुपना मर सुपना ॾिसंदा रहनि। पर असांखे लॻे थी करोड़नि 100 करोड़नि जी जाइदाद असांखे आहे। 100 करोड़नि जी मुश्किल ऑर्डिनरी ॻाल्हि आहे। हूअ 1000 करोड़नि जी प्रोजेक्ट आहे झूलेलाल तीर्थधाम, हीअ 100 करोड़ जी आहे। असां 100 करोड़ जी करे ॾेखारी आहे, हूअ 1000 करोड़ जी करे ॾेखारींदी। अॼु बि सुभिद्रा जो सुबुह फोन हुयो, करे ॾेखारींदासीं। पर हीउ माण्हुनि जो जेको चौतरफ़ आहे, इहो को पेसिमिस्टिक, पाण त हिकिड़ो मेढक रहिया ई आहिनि, सभु सम्झा सभु मेढक आहिनि। न त इहा हेॾी वॾी कांग्रेस पार्टी 5 ॼणनि शुरू कई, हेॾी वॾी महात्मा गांधीअ जी फ्रीडम हलचल हिकिड़े थोरो कंपार्टमेंट मां हुनजो बोड़ियो बिस्तर खणी उछलियो ॿाहिरि, ऐं हुन मां ॾिस एॾो हिंदुस्तान जी फ्रीडम मूवमेंट थी वई। दीज़ इग्निशन कम्स, इहे कम। ऐं के न के माण्हू ज़रूरु निकिरंदा, चोज़न वन, जंहिंखे का पंहिंजे नाले जी बुख कान्हे, पंहिंजी परवाह कोन्हे, हिकिड़ो फोकस थियनि भई हीउ मां कयां, ऐं उन मां पाण आनंद थो मिले। इहो विसारे था छॾनि। मूंखे छा मिलंदो? अरे तोखे संतोष मिलंदो, आनंद मिलंदो, राति जो फर्स्ट क्लास निंड ईंदे, ॿियो छा खपई? ऐं ॿियनि खे अवेयरनेस खां वधीक मूंखे लॻे थो पाण खे बि असां अवेयरनेस ॾियारियूं कि असां सिंधी आहियूं। मूंखे पंहिंजो कल्चर ऐं हेरिटेज जंहिं तरह नंदिता भावनाणी बुक ॾेखारियो आहे, उहो मूंखे ख़बर ई न हुयो। अच्छा हिन छोकिरी आहे नंदिता खे ॾिस, इहो किताब ई छपायो अथईं, किताब भला हिन खे 4 साल चवां थो। इन अहिड़ी तरह सां, इन तरह सां घणनि ई माण्हू असां मां घटि में घटि सिलेक्टेड आहिनि। जीअं तूं आई, हे आई, त असां पागलपणो था ॾिसूं न, भई हिन छोकिरीअ त पागलपणो आहे। सिंधी फिल्मुनि खे कहिड़ी अहमियत आहे, कहिड़ी अहमियत आहे जो इहे वठी उन्हनि जे पुठियां, उन्हनि जे पुठियां एतिरो करणु, फेस्टिवल करणु, हे कनि, जंहिंजो कोई मयार कोन्हे, का क्वालिटी कोन्हे, कोई उनजे पुठियां हे। पोइ बि हिकिड़ो पैशन आहे त मां सिर्फ़ु सिंधी फिल्मुनि खे ई सभु प्रोजेक्ट कयां। इहो हर माण्हूअ जो जनून, हर माण्हूअ जो जनून आहे न, पर उहो सभु को न सम्झंदो, सभु को न सम्झंदो। इन करे इहो मैसेज इहो आहे, असां जंहिंखां जेकी कुझु पुॼे, जेकी कुझु पुॼे उहो कंदा रहूं, कुझु न बसि। उन सां छा थींदो, अॼु न त सुभाणे इट विल स्प्राउट। कंहिं इमेजिन कयो हूंदो 2500 साले में त एॾी वॾी, हाणे घणा एकड़ ज़मीन आहे हिते,
ऐसा किथां खां था अचो? अच्छा 6 एकड़ ज़मीन असांजी उते जी। आहे स्कूल जी, 4 एकड़ हिते 10 एकड़ आहे, 14 प्लाट पिया आहिनि जेका घटि में घटि असांजी 14 करोड़नि जी मिल्कियत आहे। उहे विकामनि नथा, सरकार जी आॾो अचे, ॿियो छा आहे, कहिड़ी अचीवमेंट आहे, विकिणी नथा सघूं। छो बाज़ार में हुजे हा त मां अॼु ई पैसा वठी करे, अॼु पिनण जी असांखे कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे हीउ महीनो 25-30, हाणे लख रुपए जूं पघारूं किथां अचनि? अॼु ई अकाउंटेंट सां वेठुमि भई हाणे हे ख़र्चु थियो आहे 50,000 जो, इहे किथां ईंदा, पिलक किथां पेमेंट थींदी, हे पघारूं किथां ईंदी? मिल्कियत हूंदे, असांजी मिल्कियत हूंदे असां नथा करे सघूं। त इहे दिक़तूं प्रैक्टिकल आहिनि, पर हाणे इन्हनि खां को घबराइणो थोरी आहे, असां बंदि करे वेही रहंदासीं। मां सभिनी दर्शकनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन भावना असांजे न्याणीअ जा जेको बि फिल्म फेस्टिवल, सिंधियुनि जा जेके फिल्म फेस्टिवल ऑर्गेनाइज़ कया अथई, उन्हनि बाबति यूट्यूब ते सॼी हिन पंहिंजी इंफॉर्मेशन दर्ज कई आहे। तव्हां सभिनी खे मां अर्ज़ु कंदुसि, गुज़ारिश कंदुसि त ज़रूरु वञी ॾिसो हिन न्याणीअ जो घटि में घटि जेका महिनत आहे, हा उहा त सफली थियणु खपे। मां खे शाबस थो ॾियां ऐं तव्हांखे बि मां इहा वेनिती थो कयां त ज़रूरु हिन माणी भेण जी, हिन न्याणीअ जी पुठी ठिप कयो, जीअं अञा अॻिते वधे, अञा अहिड़ा कार्य कंदी रहे। महिरबानी। थैंक यू दादा, थैंक यू फॉर वॉचिंग। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। मूंखे ॾाढो मज़ो आयो दादा जूं आखाणियूं ॿुधी, पर वक़्तु ॾाढो घटि पइजी वियो। एॾियूं इंट्रस्टिंग ॻाल्हियूं आहिनि दादा जी लाइफ जूं। भगत कंवरराम जी लोली दादा खे मिली आहे। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जेको हिन जो सालनि जो सुपिनो आहे उहो फाइनली इस्टेब्लिश कयो। हिकु वक़्त ते माण्हुनि चयो भई तूं त सुपिना वेठो ॾिसंदे। ॾाढो इंस्पिरेशनल हुयो तव्हां सां मिलणु दादा, थैंक यू। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, अगरि तव्हांखे वणियो त शेयर कयो, हेठि पंहिंजो कॉमेंट्स में फीडबैक ॾियो असांखे, ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, नोटिफिकेशन वारी घंटी बि वॼाइजो। जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं तेसिताईं गुड बाय।